नाज़रीन, हाला में 3 ॼणनि जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ ख़ासकेली बिरादरी जो क़ौमी शाहराह ते धरणो जारी आहे। एहतजाजी धरणे जा तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे हाला आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नदीम मंगरियो। जी बिल्कुल, शदापुर जे वेझो ॻोठ कड़ियो बचल खान बुधाणी में जो ख़ासकेली उमरानी बिरादरी में ज़मीन तकरार था थियल जहिड़े में मारिजी वियल ख़ासकेली बिरादरी जे 3 जेके माण्हू जेके मारिजी विया उन जे वारसनि ख़ासकेली बिरादरी जे माण्हुनि हाला क़ौमी शाहराह ते जेको लाश रखी जेको हिते धरणो आहे जे सभु ॿिन्ही तरफ़नि खां क़ौमी शाहराह ते ईंदड़ ट्रैफ़िक जेका मुकमल तौर ते मुअतल थी वई आहे। जेके ख़ासकेली बिरादरी जे हज़ारे माण्हू आहिनि जेके हिन क़ौमी शाहराह ते धरणो हणी जेका ट्रैफ़िक मुअतल कई आहे, हिन वक़्त ते हुन जो चवणु आहे जेको हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न कयो वियो आहे। जवाबदारनि जो घरनि ते चढ़ाई करे जेको अंदाज़ो फायरिंग करे हुननि जा 3 माण्हू मारे छॾिया आहिनि। जेके 25 खां मथे जेको माण्हू हिन वक़्त बि ज़ख़्मी आहिनि जेके अस्पताल में आहिनि। वधीक हुनजो छा चवणो आहे हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॾाढो मुर्सी करे पंहिंजा हथियार बंदा घुराए असांजे मथां फायरिंग कई, असांजे मर्दनि जे मथां। असां उन में निकिरी पियासीं औरतूं बचाइण लाइ, मर्दनि जे संगे फायरिंग चारई पासा असांजे ॻोठ खे कड़ो कढी हुननि फायरिंग कई। उन में असांजा ही ॻोठाणा वञा जेके हारी हुआ कणिक में लाबारे में उहे गोलियूं लॻी वियूं। एॾियूं चौतरफ़ा गोलियूं भेणियूं जो असां हिननि खे खणी बि न सघूं। रोडनि ते असांजा लाशा फतकिया बि, पुलिस हुननि सां शामिल बाहियूं ॾेई छॾी असांजे घरनि खे। ज़ाहिद उमरानी गिरफ़्तार कयो वञे, उन सां गॾु जुणे जो शामिल आहे। त असांजे ख़ासकेली बिरादरी जा 3 माण्हू शहीद थी चुका आहिनि ऐं 24 माण्हू ज़ख़्मी आहिनि। अॼु चौथों ॾींहुं आहे त को बि ज़िम्मेदार माण्हू, को बि ज़िम्मेदार ऑफिसर असां वटि न आयो आहे। हली असांजो IG सिंध खां इहो मुतालबो आहे त हीउ जेको SP आहे उनखे फौरी तौर ते SP खे हटायो वञे ऐं उन पीपल्स पार्टी शहदादपुर जो नायब सदर ऐं उन जा जेके वाठ आहिनि उन्हनि खे फिल फौर गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वञे। अॼु ॾींहुं असांजा जेके क़ातिल आहिनि, जेके क़ातिल सरियाम घुमनि पिया ऐं पुलिस ख़ासि तौर SSP सांगड़ जेको आहे उन ॾोहारी माण्हू ज़ाहिद उमरानी खे पंहिंजी गाॾी में गॾु खईंदो थिए। 5 ॾींहं आहे तव्हां उन ते का बि एक्शन न वरितो आहे। FIR जे बावजूदि जेको मुलज़िम खे तव्हां गिरफ़्तार न कयो आहे। जी बिल्कुलु, मुज़ाहिरीन जो चवणु आहे त जेको जवाबदारनि खे मक़ामी वॾेरा ऐं जेका ज़िले सांगड़ जा पुलिस इंतिज़ामिया उन जी पुठभराई हासिल आहे, जंहिंजे करे हिन वक़्त ताईं हिकिड़ो बि जवाबदार गिरफ़्तार न कयो वियो आहे। हिन जो मुतालबो आहे त फौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में सॼी सिंध जा जे ख़ासकेली बिरादरी आहे मुख़्तलिफ़ शहरनि मां जो रोड ब्लॉक करे एहतियाती दायरो वसी कयो वेंदो।